السلام عليكم ورحمة الله وبركاته. असां पढ़ूं पिया सूरत शुरा जो हिन में 227 आयतूं आहिनि 227 हाणे असां 17 आयतूं पढ़ियूं आहिनि पहिरीं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला फरमायो त लअल्लक वाखिर नफ्सक अल्लाह यकूनु मोमिनीन, जेकॾहिं हीअ ईमान न आणींदा त छा तूं पंहिंजी पाण खे हलाक करे छॾींदे छा? हुन खां पोइ अलाह ताला ॿुधाए थो अॻु में क़ौमूं अहिड़ियूं हुयूं ऐं उन्हनि बि ईमान कोन आंदो त उते मयार न आहे ॻाल्हि। असां जेकॾहिं चाहियूं त उन्हनि ते अहिड़ी आयत नाज़िल करियूं जो हुन जूं गर्दनूं झुकी वञनि हलियूं, यानी ॿई ॻाल्हियूं या त ख़तमु करे छॾियूं मारे छॾियूं या त ईमान वारा करे छॾियूं। ॿियनि हंधि घणनि असां चयो त जेकॾहिं आउं चाहियां त सभिनी माण्हुनि खे मुस्लमान करे पैदा करे हा छा काफ़र पैदा कयो अथमि, पर मूं इहो कयो आहे ॼाणी वाणी मशियत आहे मुंहिंजी त आउं ॾिसां छो त सभु कंहिंखे हुकुम आहे इबादत करियो मुंहिंजी, त ॾिसां त केरु मुंहिंजी इबादत करे थो, केरु मुंहिंजे चए में हले थो, केरु मुंहिंजी मुखालफ़त करे थो। पोइ इहो पंहिंजी मशियत जे मुताबिक़ कयो अथसि। हाणे पहिरीं दफ़ो जेको ॻाल्हि कई त أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم أولم يروا إلى الأرض كم أنبتنا فيها من كل زوج كريم, कहिड़ियूं सुहिणियूं पोखूं मेवा जा शयूं ठहियूं अथनि। इन फी ज़ालिक लआयो मा कान अक्सरुहुम मोमिनीन, पर घणा माण्हू नथा मञीनि। इन में आयत आहे पर घणा नथा मञनि। इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम, बेशक अलाह ताला सगारो बि आहे, ताक़त वारो बि आहे, रहम वारो बि आहे। त हिन में रहम जी ॻाल्हि ते वधीक इम्फसिस आहे न ते। हिन खां अॻु में जेको पढ़ियोसीं हूद अलैहिस्सलाम, हूद जी सूरत मंझि, त हुन ते अज़ाब जी वधीक ॻाल्हि आहे। सूरत आराफ़ में आहे त उहे माण्हू जिन मुखालफ़त कई थिए उहो मलाह, यानी सुखिया सतावा रिच माण्हू जेके आहे, शाहूकार जेके आसूदा माण्हू ख़ुशहाल उहे माण्हू जेके आहे तन मुखालफ़त ते कई, उन्हनि ॿियनि खे भड़कायो थिए, पोइ इन करे इहो थियो। ऐं बदते अहिड़ी हर सूरत जो पंहिंजो पंहिंजो मज़मून, हिन में मज़मून आहे त अलाह ताला अज़ीज़ बि आहे, रहीम आहे, बख़्शण वारो आहे। पर तव्हां जेकॾहिं न मञींदो त पोइ तकलीफ़ थींदी। कज़बत अॻिते ईंदो, पर हिते पहिरीं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मुतलिक़ पहिरीं आयत जेका आहे सा आहे त इज़ नादा रब्बुक मूसा, सॾु कयो मूसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे रब। पोइ हिन खां पोइ जेको इब्राहिम अलैहिस्सलाम जो ज़िक्र ईंदो, उन में अलाह ताला फरमाए थो वतलु अलैहिम नबा इब्राहिम, पढ़ी ॿुधाए नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जी ॻाल्हि हिन खे। उन में पोइ अलाह ताला इन रब्बक लहुवल अज़ीज़ुर रहीम वतलु अलैहिम, मतिलबु अलाह ताला रहीम आहे, अज़ीज़ आहे, पर पंहिंजो ॻाल्हि ईअं इन फ़िज़ा लिखियलु आहे मा कान, पंहिंजो मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि खे ख़तमु करे ईअं। उन खां पोइ जेको नूह अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थो करे, हुन वटि कज़बत क़ौम, हाणे कज़बत लफ़्ज़ ईंदो क़ौम नूहन मुरसलीन खे इज़काल लहम अख़ूहुम ईअं चयो। पर उन खां पोइ वरी आद जी को ॻाल्हि ईंदी, वरी समूह जी ॻाल्हि ईंदी, वरी लूत अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ईंदी, या वरी पंहिंजो ॿियनि जूं ॻाल्हियूं जेके पढ़े नबी पाक शुएब अलैहिस्सलाम जी ॻाल्हि ईंदी, पोइ वरी नबी पाक असलाम जे रसूल पाक सलाहु जो हिन उमत जी ॻाल्हि ईंदी। त इहे सभई ॻाल्हियूं अहिड़े नमूने सां थींदियूं, पर एम्फसिस हिन में आहे त पंहिंजो अज़ीज़ बि आहे त रहीम बि आहे। अलाह ताला रहम करण वारो आहे, रहमत वसियत कतवला नफ़्सी रहम ऐं वसियत कुल शयुनि रहम वग़ैरह, त हिन में उहा रहमत जी ॻाल्हि आहे। हाणे पाण पढ़ियोसीं इज़नादा औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इज़ नादा रब्बुक मूसा अन इतिल क़ौम अज़्ज़ालिमीन قوم فرعون ألا يتقون قال ربي إني أخاف أن يكذبون ويضيق صدري وينطلق لساني فأرسلني إلى هارون ولهم علي ذنب فأخاف أن يقتلون قال كلا فاذهبا بآياتنا إنا معكم مستمعون। ऐं भई तव्हां सां गॾु ऐं तव्हां सां गॾु ॿुधां बि थो।
फ़तिया फ़िरौन वटि वञो फ़ज़हबा फ़तिया पोइ वञो उन वटि फ़तिया फ़िरौन फ़क़ूला इन्ना रसूल रब्बिल आलमीन रब्बिल आलमीन वटां असां पैगाम खणी आया आहियूं। भाऊ चयो पर रब्बिल आलमीन कहिड़ो आहे, आउं त सुञाणा कोन थो, आउं त पाण ई रब आहियां, पंहिंजो मुल्क खे हलायां थो, सॼी काइनात मुंहिंजी आहे। भाऊ पुछंदो पोइ हिन में सूरत ताहा में सूरत कहिड़ी में पुछे थो कहिड़ो आहे रब्बुल आलमीन, आउं सुञाणा कोन थो। फ़तिया फ़िरौन फ़क़ूला इन्ना रसूल रब्बिल आलमीन अन अरसिल माना, कहिड़ी ॻाल्हि जे लाइ मूंखे मोकिलियो अथसि त असांखे बनी इसराइल खे गॾे ॾे त असीं वठी वञूं, हुनखे आज़ादु कर पंहिंजी हिन स्लेवरी मञा सर्टिट्यूड मञा हिन हलाकत मञा असियत मञा तकलीफ़ मञा हुनखे कढ छॾ। हाणे असां सभई माण्हू पंहिंजो बाना थियो वेठा आहियूं हिक ॿिए जा। अन अरसिल माना बनी इसराईल, हाणे फ़िरौन त चए हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे क़ाल अलम नुरब्बिक फ़ीना वलीदन, तूं असां वटि ॿारु नंढो थी कोन वॾो थियो ऐं निपायोसीं असां तोखे असांजे घर मंझि, यानी फ़िरौन जे घर मंझि, जो तो ते अहसान कयोसीं। क़ाल अलम नुरब्बिक, छा यादि न आहे तोखे त असां तोखे पैदा कयो परवरिश कईसूं असां पंहिंजे घर मंझि। वलीद, तूं वलीद हुएं न ॿारु हुएं नंढो हुएं तंहिं हुन वक़्तु वलबिस्त फ़ीना मिन उमुरिक सिनीन, ऐं तूं असां वटि को वक़्तु रहे माना 30 साल रहियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम 30 साल हिते रहियो, 10 साल मदियन में रहियो। हज़रत जेतिरो शुएब अलैहिस्सलाम जो औलाद मां जेको बि हुयो नबी हुन वक़्तु उनजे परवरिश उन हेठि या उनजो राई थी, उनजो बकरार थी रेडार थी, हज़रत सफ़ूरा अलैहिस्सलाम सां शादी कयईं, उन मां औलाद थियुसि, हुते रहियो 10 साल। हाणे पोइ चयो 10 साल इहे 30 साल 40 साल थी विया, 40 सालनि खां पोइ नबूअत मिलियसि, पोइ आयो आहे हिते की 10 की 20 साल केतिरा वेठे पंहिंजे मूसा अलैहिस्सलाम पंहिंजे हारून अलैहिस्सलाम ॿिन्ही गॾिजी फ़िरौन खे कोशिशि कई त ईमान आणे ऐं पंहिंजे बनी इसराईल खे छॾे, पर इहे ॿिन्ही कम मां को बि कमु नथे कयईं। पर हाणे चए थो वफ़लत फ़अलतक अल्लती फ़अलत वअंत मिनल काफ़िरीन, ऐं तो उहो कमु कयो जेको तो कमु कयो, जेको कमु तो कयो, फ़अलत 3 दफ़ा आहे, वफ़अलत तो उहो कमु कयो, फ़अलतक जेको तो कयो, अल्लती फ़अलत जेको तो कयो, फ़अलतक अल्लती फ़अलत कमु जेको करण वारो कयो जेको तो कयो 3 दफ़ा। वअंत मिनल काफ़िरीन, ऐं तूं काफ़िरनि मज़ा आई, यानी मूसा अलैहिस्सलाम खे हू काफ़िर जेको आहे सो त चए तूं काफ़िर आहीं। हाणे काफ़िर ॿिन्ही मां केरु आहे? काफ़िर माना लिकाईं थो, नाशुक्रो आहीं, हिन में नाशुक्रो आहीं, असांजी शुक्रगुज़ारी नथो करीं, हाणे तूं वरी मूं वटि खणी आयो आहीं नियापो अलाए कहिड़ो रब्बुल आलमीन आहे उन वटां, असां तोखे वॾो कयोसीं निपायोसीं, असांजो अहसान तूं मञी कोन थो। हज़रत नबी मूसा अलैहिस्सलाम वटि बि जवाबु आहे त मूं ते तो अहसान कयो आहे, मुंहिंजी सॼी क़ौम खे तो ग़ुलाम रखी ऐं मूं ते अहसान करणु हिकिड़े माण्हू खे तो स्कॉलरशिप ॾिनी, घर में रहायो, पंहिंजो बसि अंग्रेज़ जेको आहे सो फलाणे खे स्कॉलरशिप ॾिनीसूं, सॼी क़ौम खे जेको आहे सो तो अहसानमंद करे छॾियो, सॼी क़ौम खे तो सर्विट्यूड में रखियो, ग़ुलामी में रखियो। ॻाल्हि इहा आहे। वफ़अलत फ़अलतक अल्लती फ़अलत वअंत मिनल काफ़िरीन क़ाल फ़अलतुहा, जेको कमु जेको मूं कयो, यानी उहो हुनखे जो थप हयईं तूं मरी हलियो। इदम वाना मिन अद्दालीन, दालीन मां आयुसि, माना मूंखे ख़बर कोन हुई, मूंखे अणॼाणनि मज़ा हुउसि। दालीन जी माना गुमराह बि आहे, पर पोइ अदब जे लिहाज़ खां पोइ सभु उलमा असांजा हाणे जेके आहिनि से हू बि उलमा ॿिया क़िस्म जा वहाबी उलमा उहे बि हाणे थोरो मञणु शुरू कयो अथऊं। डॉक्टर इसरार साहिबु उहो बि चए थो त हा हिते न दालीन जो लफ़्ज़ इस्तेमालु गुमराही जे माना में न वठिजे,
त मतिलबु त गुमराह कोन इन सेंस में त को गुमराह हो यानी दलाल में हो, पर मतिलबु त वाक़िफ़ु न हुयो, नबूअत न मिलियल हुयुसि, नबूअत खां अॻु जी ॻाल्हि आहे. पोइ तव्हां खां भॼी निकितुसि, फ़रार थी सघियो. लम्मा ख़िफ़्तुकुम, इन करे जो ऐं ॾिनुसि थे तव्हां खां. फवहब ली रब्बी, पोइ वहब ली, अलाह ताला वहब कयो मूंखे, तोहफ़ो ॾिनो मूंखे, चङाई कयईं मूंसां, अता कयईं मूंसां, नवाज़िश कयईं. फवहब ली, वहाब अलाह ताला, सो वहब. ऐं सूरत मरियम जेका आहे सो वहब जी थी आहे, यानी अताईअ जी, अता करण जी अलाह ताला जी तरफ़ां. त वहब ली रब्बी हुक्मन, पोइ मूंखे हुकूमत ॾिनी. हुकुम उन वक़्तु बि अलाह ताला चयो आहे जॾहिं पंहिंजो मिस्र में हो, त अलाह चयो त असां हुनखे जॾहिं वॾो थियो, तंहिं वक़्तु सूरत क़सस में, त जॾहिं वॾो थियो त असां हुनखे पंहिंजो हिकमत ॾिनी ऐं पंहिंजो ॾिनीसूं. पर नबूअत हिते जॾहिं तूर सीना में आयो त नबूअत मिलियसि. वफ़हब ली रब्बी हुक्मन वजअलनी मिनल मुरसलीन, ऐं मूंखे मुरसलनि मञा कयो, रसूलनि खे जेके नियापो खणी वेंदा आहिनि अलाह ताला जे तरफ़ां, उहे माण्हुनि खे ॾींदा आहिनि, उहे उन्हनि मज़ा मूंखे कयो अथसि. ॿिया बि नबी हुआ मूंखां अॻु में, ऐं मूंखां पोइ बि नबी ईंदा. रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आख़िरी नबी थींदो. मुरसलीन मज़ा आहे. त हाणे तौरात वारा जेके आहिनि से चवंदा पहिरियों नबी जेको आहे सो हज़रत मूसा आहे, यानी उहा पंहिंजे हज़रत नूह खे नबी कोन था मञनि, पंहिंजो हज़रत इब्राहिम खे नबी कोन था मञनि, हज़रत इसहाक़ खे, याक़ूब अलैहिस्सलाम खे, यूसुफ अलैहिस्सलाम खे, ॿिया जेके ॿिया पेट्रियार्क्स चवनि था, इहे असांजा वॾा हुआ, असांजा यानी सुठा माण्हू हुआ, भला जेको बि हो, पर नबी या पंहिंजो रसूल जेको आहे सो मूसा अलैहिस्सलाम आहे पहिरियों. इन तौरात जे हिसाब सां क्रिश्चन ऐं यहूदी ईअं मञनि था. असीं चवंदासीं न, हज़रत नबी आदम अलैहिस्सलाम नबी बि हो ऐं पंहिंजे औलाद ॾांहुं पैगाम खणी आयो, ऐं हुनजा पोयां जेके बि आया से सभई नबी बि हुआ, रसूल बि हुआ, हुनजा हुआ, पर जिन जा नाला असांखे ख़बर आहे त पोइ वरी नबी इदरीस आहे, नबी नूह अलैहिस्सलाम आहे, नबी ॿिया जेके इब्राहिम अलैहिस्सलाम आहे, मती साले आहे, मतिलबु शौले मती साले जेको साले नबी आहे, समूद ॾांहुं जेको हूद नबी आहे जेको, हीअ बि तौरात में हिननि जा नाला मतिलबु त नबीअनि जी हैसियत सां न आहिनि या कंहिं नमूने सां, त उन्हनि जा नाला न आहिनि. त इहे चवंदा अरबनि जा नबी, पर अरबनि खां अॻु में, यानी बिफोर सेमेटिक, बिफोर नूह अलैहिस्सलाम, बिफोर आफ्टर नूह अलैहिस्सलाम. फफ़रत मिनकुम लम्मा ख़िफ़्तुकुम, इन करे जो दिनुसि तव्हां खां, तंहिं करे भॼी निकितुसि. वफ़हब ली रब्बी हुक्मन वजअलनी मिनल मुरसलीन, ऐं मूंखे मुरसलनि मञा कयईं, नियापे खणी वञण वारनि मञा कयईं, रसूलनि मां कयईं. वतिलक नेमतुन तमुन्नुहा अलई, ऐं इहा नेमत आहे तुंहिंजी जेका मूंखे ॾिनी, यानी मूंखे तव्हांजे घर में जेको तव्हां रहायो, परश पाती मूं तव्हांजे घर में जे फिरौन जे, हिन जो पीउ हुयो या हीउ पाण हुयो, पाण कोन पीउ हुयो जेको गुज़ारियो आहे, हाणे हुनजो पुटु आहे जेको असां गॾु रांदियूं रूंदियूं कयूं अथसि, वॾो थियो आहे, हुनजो फर्ज़ंद आहे पंहिंजे वॾे फिरौन जो. वतिलक नेमतुन तमुन्नुहा अलैया, मूं ते अहसान थो करे इन ॻाल्हि जो, अन अबत बनी इसराईल, सॼे बनी इसराईल खे क़ैद करे ऐं मूंखे तो स्कॉलरशिप ॾिनी आहे, पंहिंजो हाणे तो अहसान करे छॾियो सॼी क़ौम ते, मूं ते अहसान थो जताईं इहो. क़ाल फ़िरऔन वमा रब्बुल आलमीन, फिरौन चयो त रब्बुल आलमीन कहिड़ो आहे जेको तूं चवीं थो रब्बुल आलमीन, आउं त सुञाणा कोन थो कहिड़ो आहे, मूंखे ॿुधाए त सही. हाणे त अलाह सभु पंहिंजो मूसा अलैहिस्सलाम ॿुधाए थो. क़ाल रब्बुस समावाति वल अर्दी, जेको परवरिश करे थो, निगहबानी करे थो, सस्टेन करे थो आसमान ऐं ज़मीननि खे, ख़ाली कयो वताईं परवरिश, उनखे संभाले बि थो, संभालण जी माना में जेको संभाल करे तरबियत करे, माना आहे रब. इन करे रब पीउ जो माउ पीउ बि रब यानी सग़ीरा, इन माना में. क़ाल रब्बुस समावाति वल अर्दी, जिन संभाले रखियो आहे आसमान ऐं ज़मीन खे, वमा बैनहुमा, उनजे विच में जेको कुझु आहे उहो सभु अलाह ताला जेको संभालियो जंहिं आहे उहो रब आहे. इन कुंतुम मुक़िनीन, जेकॾहिं तूं यकीन करण वारी, यकीन मुक़िनीन,
यकीन करण वारनि वञा तूं जेकर आहीं त पोइ ईअं ॻाल्हि आहे قال لمن حوله ألا تستمعون हाणे फ़िरौन जेको आहे सो ॼण चथर करणु चाहे थो हिकिड़ो तज़हीक करणु चाहे थो इस्तिज़ा करणु चाहे थो ठठोली करणु चाहे थो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते त ॾिसो त छा थो ॻाल्हियूं कनि करे यानी मिस्र मुल्क मुंहिंजो आहे नहरूं मुंहिंजे हथ में आहिनि ऐं सॼी दुनिया खे जेको खारायां पीआरियां जेको वणेमि सो ॾियां जेको न वणेमि सो न ॾियां जेको बुस मोकिले ॾियां हुकूमत आहे मुंहिंजी आहे हींअर बि जेका हुकूमत आहे हींअर मोकिलींदव अन्न जेको आहे अनाज जेको आहे किनूं हुन में अलाए छा मिटी हुन में मर हुन में कख हुन में पन हुन में को दाणो को का उहो बि गठल पिठल आहे पुराणो को कॾो को खाधल ख़राबु क़िस्म जो चए थो 12 ॿोरियूं मूंखे मोकिलियनि सरकार इहो जेको आहे सो हाणे वारो कयो त इहो पीही ऐं माण्हू खे खाराए यानी काठियूं पीही ऐं किन किचिरो गंद पीही इहो माण्हुनि खे आउं खारायां हाणे इहो फ़िरौन हिन ज़माने जा फ़िरौन जे इहा लक्षण وتلك نعمة تمنى علي أن نبت بني إسرائيل قال فرعون وما رب العالمين قال رب السماوات والأرض وما بينهما إن كنتم موقنين قال لمن حوله ألا تستمعون पंहिंजे दरबारनि वटि छो जो बादशाह तूं आहे दरबारी बि हुनजा आहिनि त हाणे ठठोली करणु चथर करणु हज़रत मूसा ते त आसानु आहे हुन ते चओ थो ॾिसो त हीउ छा थो चए ॿुधो पिया जेके होस चौगिर्द लिमन हॉल हू जेके हुनजे चौगिर्द हुआ इर्द गिर्द हुआ चइनी पासनि खां हुआ यानी दरबार जा माण्हू जेके हुआ हुनजा अला तस्तमिऊन छा ॿुधो था हिन जी ॻाल्हि कहिड़ी ॻाल्हियूं पियो करे قال ربكم ورب آبائكم الأولين हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन जे चथर जो इस्तिज़ा जो तज़हीक जो नोटिस कोन थो वठे परवाह कोन थो करे ऐं उहो पंहिंजी ॻाल्हि जारी थो रखे हाणे तमामु हिकिड़ो सुहिणो हिन हिकिड़ो ड्रामेटिक सिचुएशन अलाह ताला क़ुर में ड्रामो लिखी छॾियो आहे हिन सूरत में आहे त उहो न पासे पियो ॻाल्हाए जेको हुनजी परवाह कोन थो करे हुन ते ठठोली थो करे हू ॻाल्हाए थो हुनजे ठठोली जी परवाह नथो करे ऐं ॿई डायलॉग जेके आहिनि से कंटिन्यू आहिनि हिकिड़ो जेकॾहिं पेश कजे हुन ड्रामा करे हिन जो त तमामु हिकिड़ो अजब जहिड़ो ड्रामो त हू हाणे पासे पियो ॻाल्हाए हुनजी ॿुधे नथो हीअ हुनजी ॻाल्हाइण ॿुधण थिए परवाह ॿई हिक ॿिए जा नथा कनि हाणे इहो मतिलबु आहे जेको माण्हू हिक ॿिए जे ॿुधण जी परवाह न करे हिकिड़ी ॻाल्हि ऐं जेके चवांसि तूं न ॿुधी तूं जेको चवीं सो आउं न ॿुधां ॿई हिक ॿिए खे ॿुधूं कोन का त हाणे डायलॉग कीअं थींदो कम्यूनिकेशन कीअं थींदी हिकु रब्त हारमोनी कीअं थींदी पंहिंजो चङाई कीअं थींदी धरती ते जो को कंहिं